अमीर उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ने याद मुबारक में असांखे हिते गॾिजण जो ऐं वेहण जो शरफ़ अता फ़रमायो आहे। भलनि में भला ईंदा आहिनि, साईं जी महबत वारा, अदब वारा, ईमान वारा, निस्बत वारा, इन्हनि जा नाला लिखियल आहिनि त केरु किथे शरीक थींदो ऐं वेहंदो ऐं भाङो ख़ैर जो वठंदो। अल्लाह साईं इहा अहल सुन्नत वल जमात खे सआदत अता फरमाई आहे जो हू मुहब्बत वारा आहिनि, असहाबनि सगोरनि सां मुहब्बत रखण वारा, अहल बैत किराम सां मुहब्बत रखण वारा, औलिया किराम सां हू मुहब्बत रखण वारा आहिनि। उन्हनि जी ज़ुबान मां सुहिणा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, अदब वारा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, जंहिं ते अल्लाह साईं उन्हनि ते सदावाद दर औलाद क़यामत तक शल इन्ही अदब में ऐं हज़रत अमीर उमर ऐं इश्क जे ग़लबे में, मोहब्बत जे ग़लबे में तरार कढी बीह रहियो। फरमाए पियो त जेको बि मुंहिंजे महबूब खे जेकॾहिं उन्ही खे चवंदो त साईं जन विसाल करे विया आहिनि त मां हिन तरार सां उन्ही जी मुंडी लाहे विझंदुसि। सुभान अल्लाह। सभई असां बि वीचारा रोइनि पिया वेठा। हे शींहं वांगुरु मस्जिद नबवी में उघाड़ी तरार हथ में खयूं, फिरंदो पियो वते मजलिस जे चौधारी, ईअं चवंदो पियो वते त ख़बरदार मुंहिंजे महबूब खे मोल न चइजो, मुंहिंजो महबूब सदाईं ज़िंदा। हयातुन नबी जो इक़रार पहिरियों पहिरियों हज़रत अमीर उमर फरमायो। अल्लाह साईं तव्हां असांखे शल उन्ही अक़ीदे ते बीहारियो। आमीन। मदीने शरीफ जे घिटीअ मंझि हिकु दफ़े पाण वञी रहिया हुया, ख़िलाफ़त जो दौर हो, पाण ख़लीफ़ा हुया। हिकिड़ी घिटीअ मंझों हिकिड़े घर मंझों सुहिणे नबी जे फिराक ऐं जुदाई जा ऐं मुहब्बत जा माई हुए शेर चवे पई ऐं साईं जे महबत जूं नातूं पढ़े पई, शेर चवे पई। उन्ही एॾो त साईं खे बेक़रार कयो जो पाण पी रहिया ऐं रोईंदा रहिया। तां त रोईंदा रोईंदा हेठि ज़मीन ते ओकुणो वेही अखियुनि खे हथूं ॾेई ऐं ज़ार क़तार साईं जे लाइ रोईंदा रहिया। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े पाण हज़रत अमीर उमर साईं खे फरमाइनि पिया त उमर ॾे हवाल, मां तोखे केतिरो प्यारो आहियां। पाण फरमायो त जेसिताणी ईमान कामिल न थींदो, जेसिताणी पंहिंजे सिर खां पंहिंजे साह खां बि मूंखे वधीक प्यारो न घुरंदो, तेसिताणी ईमान कामिल न आहे। कंहिं क़िबला दुआ फरमायो, पाण पंहिंजे सीने ते पंहिंजे रहमत वारा हथ घुमायो, दुआ फरमायो। पाण फरमाए त हाणे ॾे ख़बर मां तोखे केतिरो प्यारो आहियां। जेसीं सॼे रुई ज़मीन जे माण्हुनि खां, बचनि खां, ॿारनि खां, औलाद खां मयार महबत जा मयार आहिनि। दुआ कयो त सभई सॾायो था, अबा हे बि आशिक़ रसूल आहे, हे बि आशिक़ रसूल आहे। मां जहिड़ो गुनहगार, ऐबदार, बदकार, न कंहिं कम जो, न कंहिं कार जो, न ॾुहण जो, न कुहण जो, साईं बि आशिक़ रसूल, अल्हम्दुलिल्लाह। पर इश्क में कुझु खपे। दुआ कयो त उहा शल दिल वारी मोहब्बत, रूह वारी मोहब्बत महबूबनि जी, हबीबनि जी शल नसीब थी। आमीन। साईं सां मोहब्बत जी हुजे, पोइ बि रातनि जो सुम्ही पऊं वेही। साईं सां मोहब्बत हुजे, हज़ार दुरूद या 100 बि मसे छिके मसे हज़ार। पर मां तव्हांखे छा ॿुधायां त सुबुह ताईं बि दुरूद शरीफ़ पढ़नि, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि त बि चवंदा अलाए राति छुटी थी पई, अलाए नंढी थी पई, अलाए जल्दी गुज़री वई।
इन्ही मयार खे जॾहिं तूं असां मर्द माण्हू अञा मंज़िल परे। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे साईं जी शर सच्ची मोहब्बत नसीब। अल्लाह आमीन। बस एतिरो चवंदासीं। आख़िर तव्हां